हिकिड़े पासे कोरोना जी वबा पूरे मुल्क जे अवाम खे परेशान करे छॾियो आहे। लॉकडाउन जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे दुकानदारनि खाधे पीते जे शयुनि जे अघनि में रिकॉर्ड तोड़ वाध करे मज़दूर तबिके खे बुखूं काटण ते मजबूर कयो आहे। ॿिए पासे सीड कॉर्पोरेशन पेस्टिसाइड डीलर्स ऐं व्याजखोर वाणियनि गैर रजिस्टर्ड कंपनियुनि जूं नॉन सर्टिफाइड प्रोडक्ट सर्टिफाइड ॼाणाए आबादगारनि खे डबल क़ीमत में फ़रोख़्त करे न सिर्फ़ आबादगारनि जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे बल्कि ज़राअत जी सनत खे बि हद सां तबाह कयो पियो वञे। वाज़ रहे त कपह पाकिस्तान जी अहम नक़दावर फसल आहे। असांजे मुल्क जी मईशत में करंगे जी हॾी जी हैसियत रखंदी आहे। पाकिस्तान जी बरामदात जो 60% हिस्सो कपह ऐं उन जी मसनूआत मां हासिल थिए थो। मुल्क जी 38% आबादी जो रोज़गार बिलवास्ता ऐं बिलावास्ता इन फसल सां वाबस्ता आहे। दुनिया में कपह पैदा कंदड़ मुल्कनि में पाकिस्तान चौथे नंबर ते आहे, मगर अफ़सोस सां चवणो थो पवे सिंध में ज़रई सनत खे हद सां तबाह कयो पियो वञे। ज़िले सांगड़ जे मुख़्तलिफ़ शहरनि में नाक़स ऐं नॉन सर्टिफाइड कपह जे बीज जी फ़रोख़्त सरेआम जारी। 10 केजी जो बैग 3 खां 4 खां 5 हज़ार में विकिरो कयो पियो वञे ऐं हैरत जी ॻाल्हि आहे त इन क़िस्म जे बीज जी आबादगार खे का बि गारंटी न पई ॾिनी वञे। जॾहिं त गवर्नमेंट ऑफ सिंध जे रूल्स मुताबिक़ कपह जे बीज जी जर्मिनेशन 80 खां 88% ऐं प्योरिटी 97 खां 98% हुअणु घुरिजे, मगर पेस्टिसाइड डीलर्स ऐं व्याजखोर वाणियनि सिंध हुकूमत जे हुकुम खे हवा में उॾाईंदे पंहिंजी हुकूमत क़ाइमु करे वरिती। खॾड़ो बरून शाहपुर चाकर जे आबादगारनि HRJD न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुतालबो कयो त हिन व्याजखोर ऐं नाजाइज़ मुनाफ़ाखोर माफ़िया ख़िलाफ़ भरपूर क़ानूनी कार्रवाई करे आबादगारनि जे मुआशी क़त्ल ऐं ज़राअत जी सनत खे तबाही खां बचायो वञे। अली जाफ़री सोलंगी, HRJD न्यूज़, हैदराबाद।